अस्सलामुअलैकुम। हफ़्तेवार सिलसिले अॼु जे महिमान में अॼु जेका महिमान शख़्सियत असांजी मौजूदु आहे उन जे नाले खणण सां ई तव्हांजे चपनि ते हिकिड़ी मुर्क अची वेंदी। अॼु जे हिन सिलसिले खे पेशकार जेको आहे असांजो प्रोड्यूसर आहे कलीमुल्लाह शेख साहब ऐं अॼु जे सिलसिले खे रिकॉर्ड करे रहियो आहे इंजीनियर सैयद बशारत हुसैन जी। त मां सवेर ॻाल्हि पे कई तव्हां सां त हिकु अहिड़ी महिमान शख़्सियत जंहिंजे नाले ॿुधण सां ई तव्हांजे ज़हन ते जॾहिं उहो नालो तरी ईंदो ऐं उहा शख़्सियत तव्हांजे ज़हननि ते तरी ईंदी त यकीननि तव्हांजे चपड़नि ते मुस्कुराहट ज़रूरु ईंदी। हमेशह पाण सीरियस बि रही पाण ॾुखनि ऐं ग़मनि में बि गुज़ारे कोशिशि कंदो आहे त मां ॿियनि ताईं ख़ुशियूं विखेरियां ऐं हुनजो पैगाम बि इहो ई आहे त पाण में मोहबत विरहायो ऐं मोहबत में गुज़ारियो, छो जो हीअ ज़िंदगी मुख़्तसर आहे। मीर सोबदार सईद जेको आहे सो सिंध जो असांजो नाले वारो, रेडियो पाकिस्तान जो सदाकार, स्टेज जो शहनशाह, शाइरीअ में त हू अलॻि पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज ऐं ख़्यालु रखे थो ऐं वरी अचो टीवी जे ड्रामनि जे हवाले सां त हुन जा खोड़ सारा किरदार जेके अॼु बि माण्हू हुनखे उन किरदार जे नाले सां सुञाणनि था ऐं अचो त हुन सां गुफ़्तगू कयूं था। मीर सोबदार सईद। महिरबानी हाशिम साहब, तव्हां स्टूडियो में घुराए मूंखे इज़त बख़्शी। मां थोराइतो आहियां ऐं सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जेके ॿुधनि था ऐं मूंखे ख़ुशी थींदी त अॼु मुंहिंजे आवाज़ में वरी मूंखे पंहिंजा दोस्त प्यार सां सुञाणनि था। लख महिरबानियूं तव्हांजूं। थैंक यू सर। बिल्कुलु मीर साईं, तव्हां खां पहिरियों त मां सवाल इहो कंदुसि त तव्हांजो जनम कहिड़े ॻोठ में थियो, कॾहिं थियो? ये पहिरियों त असांजो ॻोठु आहे कोट मीर मोहम्मद ख़ान, हिकु तारीख़ी शहर आहे तालके किंगरी में जी। तव्हां हितां वेंदव पीरगोट दरगाह ॾे जेको रस्तो वञे थो माछियुनि खां लड़ी उन खां पोइ कोट पुल ईंदी, उन खां पोइ उन तारीख़ी शहर कोट मीर मोहम्मद ख़ान में। छो था ॿुधायो, कंहिंखे था ॿुधाइणु चाहियो? इहे दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियूं था त जीअं मालूमात जी पए तव्हां हुन सां मिली बि सघो। सो उन में मूं जनम वरितो 12/1/1955 बकौल अमा साइण ऐं बकौल बाबा जे। त तूं इन तारीख़ ते ऐं 5 बजे सुबुह जो ॼायो हुई ऐं मां अखि खोली, मूंखे त उन वक़्तु ख़बर कान्हे, नंढड़ो होसि, तंजण मंदड़नि में ॿधऊं, इहो ॿुधाइनि था सभु कुझु ऐं पोइ इहो थोरो वॾो थियुसि। ॿधणनि में तव्हांखे एॾो को सुक ॿधनि जो अञा त वधी न सघिया, उहे ॿार था लॻो। हा, ॻाल्हि हीअ आहे त मां वांगुरु अर्ज़ु कयां असांजी पालना हिकु सुठे ख़ानदान में रही ऐं उन सां गॾु जेके असांजी अम्मा हुई उन असांखे सुहिणे अंदाज़ में पंहिंजे पूरी तरह सां प्यार में ऐं बाबा साईं बि असांजी पहिरीं जेकी आगोश ऐं तरबियत जेकी चवंदा आहिनि उहा मिली तव्हांखे। इब्तिदाई तालीम बि तव्हां कोट मीर मोहम्मद में हासिल कई? मां 5 दर्जा जी मैट्रिक बि मां उतां ई कई। न मैट्रिक जो जेको तव्हां ॻाल्हि कई, मां प्राइमरी जेका आहे सा तालीम पंहिंजे ॻोठ कोट मीर मोहम्मद मां कई ऐं मैट्रिक जेका आहे सा हाई स्कूल पिरियालो मां कई। ठीकु। खैरपुर पोइ कॾहिं लॾे आयो तव्हां? अर्ज़ु हिकिड़ो आहे त खैरपुर मां जॾहिं पंहिंजो इंटर कई जी, हिते उहा बि मूं प्राइवेट कई, इंटर कई हिते। मुंहिंजो चाचो साईं मीर इशफाक हुसैन उहो हिते मलेरिया सुप्रिटेंडेंट हुन टाइम में, मां उन वटि रहंदो हुउसि ऐं थोरी घणी तालीम इन ॾे बि हलचल हुई, उहा इंटर बि मूं कई। सरकारी नौकिरी तव्हांखे कहिड़े साल में मिली? सरकारी नौकिरी मूंखे 1985 में मिली। इंटर खां पोइ मिली? इंटर खां बाद में मिली। कहिड़े डिपार्टमेंट में नौकिरी? ही मां लोकल गवर्नमेंट में हुउसि, म्यूनिसिपल कमेटी खैरपुर में एज़ ए अक्ट्रा इंस्पेक्टर अपॉइंटमेंट थियुसि ऐं उन खां पोइ यको हलंदो रहियोसि रिटायरमेंट ताईं। 2015 में मां रिटायरमेंट। दोस्त ज़रूरु चाहींदा त इहो अक्ट्रा इंस्पेक्टर, छो जो पुलिस इंस्पेक्टर ॿुधो आहे, एक्साइज इंस्पेक्टर ॿुधो आहे, इहो अक्ट्रा जेको आहे इंस्पेक्टर, अक्ट्रा जो मक़सदु आहे महसूल उगाइणु। ही महसूल जेको हुयो असांजी म्यूनिसिपलिटी जो रखियलु जेको बि सामान ईंदो उन ते असांजो शेड्यूल हूंदो, उन खे असां बाक़ाइदे पंहिंजा नाका जेके आहिनि ही नाका तव्हां ॿुधो हूंदो, उन में अक्ट्रा टैक्स बि हुई याने महसूल, उन सां गॾु राहदारी टैक्स हुई ऐं उन सां गॾु जेके ॿियूं बि टैक्सिस असां वटि हुयूं, मार्केट टैक्स ही बि, इहे सॼियूं जेका आहे सा उनजी रसीदूं जेके उन दौर में कटींदा हो बाक़ाइदे ईमानदारी सां कटियो या हिकिड़ो इंस्पेक्टर जो हिकिड़ो कॉन्सेप्ट हूंदो आहे जी 5 रुपया हेॾे या मथे? न, हिकिड़ो अर्ज़ु मां तव्हांखे कयां त इहा ई असांखे वॾे में वॾी इहा ई त तरबियत वॾनि जी हुई त तव्हां जेको बि खाओ हलाल करे खाओ ऐं हराम करे न खाओ। बाक़ी हिकिड़ो आहे इंसान आहे, ख़ताऊं थी बि वियूं हूंदियूं। मीर साहब, पोइ
अचूं वरी पाण नौकिरी खां पोइ ख़ैर सां रिटायर कहिड़े साल में थियो? मां 2015 में रिटायर थियुसि, पहिरियों ई जनवरीअ जे महीने में, जंहिं महीने में ॼायोसि उन महीने में नौकिरी तां रिटायर थियुसि। पहिरियों तव्हांजो जेको हिन फील्ड जे हवाले सां, ड्रामनि जे हवाले सां, पहिरीं खणी तव्हांखे चऊं त तव्हां स्टेज जा आर्टिस्ट, जी। पोइ रेडियो पाकिस्तान। स्टेज ते असांजी जेको मैट्रिक जो पीरियड मुंहिंजो गुज़रियो पिरालो हाई स्कूल में, जी। उते असांजा उस्ताद हूंदा हुआ, उहे असांखे स्टेज ते कुझु न कुझु कॾहिं ड्रामो कराईंदा हुआ, जी। कॾहिं के मज़ाहिया फ्यूचर कराईंदा हुआ, हे सभु कुझु कंदा हुआ। उन महिल असांखे इहो कहिड़े जोश क़िस्म जो जाॻंदो हो। किरदारु तव्हांखे कराईंदा? छो जो तव्हां उन दौर में त सफ़ा पितकड़ा नंढड़ा हुयासीं। कहिड़े वक़्तु मां नौकर जो किरदारु बि कयो, सही। ऐं कंहिं वक़्तु मां हिकु सम्झो त हिकिड़ो कर्ज़ी आहे जीअं माण्हू, उन जो बि किरदारु अदा कयो, छो त उन में स्टेज ते इहा आहे त मां उन्हनि खां थोरो कुझु वठी ऐं ईअं भॼी गुम थी थो वञा। माना असांखे उते उस्ताद इहो जेका आहे सा ॿिया जेके ॾिसण वारा हुआ, उन्हनि जे अॻियां इहो सबक़ु मिलंदो हो त जेके चोरी कनि था या का बि शइ कनि था उन लाइ कहिड़ी सज़ा आहे। उस्ताद जो नालो जंहिं तव्हांखे साईं असांजो पहिरियों उस्ताद जेको हुयो उस्ताद वली मोहम्मद नदीम अंसारी, ऐं उस्ताद तमामु बाकमाल शाइर बि हो, ऐं उन सां गॾु अदबी तरह सां उस्ताद जो वॾो जेको आहे उहो अॼु बि अदब जे हवाले सां ऐं असांजो ऐं वली मोहम्मद अंसारी साहिब जो, जी साईं, साईं जन गाढ़ी मोरी जा रहंदड़ हुया ऐं तमामु अज़ीम उस्ताद हुआ, ऐं उन्हनि असांखे थोरी थोरी ड्रामनि जी शाइरी जी बि उन्हनि जे तरफ़ां सम्झो त हिकिड़ी शाइरी जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई त पोइ उन ई दौर में जॾहिं तव्हां पढ़ो था, जी जी, त शाइरी उन दौर खां कयो था? न, अर्ज़ु हिकिड़ो आहे त पढ़ण जी हद पंहिंजी जाइ ते आहे, पर जेको असांखे जोश जाॻियो हे थोरो हिन स्टेज ते उस्ताद मुशाइरो कंहिं वक़्तु कराईंदो हो, चवंदा हुआसीं ही ॿिया शाइर अचनि था त यार पोइ मां बि थोरो शेर चवां या के बि शेर चवां, त अहिड़े तरीक़े सां जेका आहे सा मां बि थोरो थोरो शाइरीअ खे चोरियो। उन खां पोइ सिंधी अदबी संगत पिरालो ज़रूरु हिकिड़ी शाख बि तव्हां उहा अटेंड कंदा हूंदव, उनमें तनक़ीदी जेके उहा शइ थी तव्हां सां? हा हा, उन में असांजो सजाद मीरानी जेको हाणे मशहूरु शाइर बि आहे, सुठो बि आहे, उहो हुयो। ॿियो शकील साहिबु मलक शकील हुयो, उहो बि हो, ऐं उन सां गॾु ॿिया बि सुठा सुठा शाइर हूंदा हुआ जेके शाइरीअ में तव्हांखे कंहिं माना शाइरीअ में हक़ीक़त ॿुधो त मुंहिंजो पहिरियों उस्ताद वली मोहम्मद नदीम अंसारी हो, जंहिं शाइरीअ जी उन सम्झो ॼण मूंखे हिकिड़ो जोश जॻायो, ऐं मां उन में शाइरी बि थोरी थोरी लिखणु शुरू कई, ऐं उन सां गॾु ड्रामनि जो बि। उस्ताद बि हुयो, हा, असांजो क्लास टीचर बि रहियो, मैट्रिक में असांजो क्लास टीचर बि रहियो। थोरो अगरि बहर वज़न जी का ग़लती थिए, का मार दड़को, उहे बि खातव तव्हां? न, हिकिड़ो अर्ज़ु कयांव तव्हांखे, असांखे उन टाइम में ॿुधंदा हुआसीं सिर्फ़ु इल्मु उरूज़, शाइरीअ जो इल्मु, उन मुताबिक़ बहर वज़न हे उहो सभु रखणा पवंदा, पर असांखे उहा ख़बर कान हूंदी त इहो इल्मु उरूज़ छा आहे। पोइ कॾहिं कॾहिं शेर खणी वेंदा हुआसीं उस्ताद वटि, साईं हे जेका आहे सा ॾिसो, पोइ उस्ताद चवंदो बाबा हे ग़लतियूं आहिनि, हिते तव्हांखे हे वज़न आहे, मफ़ाइलन 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 मफ़ाइलन, हेॾां 7 अखर 7 अखर 7 अखर 7 अखर, पोइ तव्हांखे हेठों बि उन तरह सां उनखे तरबी ॾियणो आहे, पंहिंजे ख़्यालनि खे, ऐं उन में बंदि करिणो आहे इल्मु उरूज़ मुताबिक़। पोइ थोरी थोरी तरबियत उतां वरितीसीं, वरी मैट्रिक पास कईसीं, वरी उतां निकितासीं, त पोइ वरी असां वटि घणी वॾे में वॾी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, असांजी गाड़ी मोरी में हूंदी बज़्म सलीम, सलीम गाड़वी साहिब जन, उहे उन जे बज़म जा यानी वॾा हुआ, उन्हनि उनखे बुनियाद में रखियो, ऐं उस्ताद असांजो वली मोहम्मद अंसारी साहिब बि उनजो ई मेंबर हो। उते तमामु भला भला शाइर ईंदा हुआ। पोइ असां बि इहो सोचियोसीं त उन में असांजो हिकिड़ो मशहूरु शाइर झरलू झमटपुरी मज़ाया शाइर हो, ऐं उनखे मोहम्मद बचल आकिल नालो हो, साईं जो मैसर हो, ऐं उहे उस्ताद असांजो ॿियो उस्ताद हलीम सिंधी, यानी रही बख़्श हलीम सिंधी, उहो मुंहिंजे ॻोठ जो हो, उहो बि उते असांखे गॾु वठी ईंदो हो, चवंदो हितां तरबियत वठो, हितां सिखो। पोइ तरही मुशाइरा थींदा, असां उहे तरही मुशाइरनि में बि पंहिंजी तबो आज़माई कंदा हुआसीं, त आस्ते आस्ते असां हिन ज़िंदगीअ खे जेका आहे शाइरी में तव्हां जेको आहे मज़ाक़ खे छो माना चूंड कई? मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां आशिम साहिब, इश्क खां सवा हर शइ नामुकमिल आहे। सही आहे। ऐं मूंखे इन दुनिया में घणे क़दुरु तरबियत उस्तादनि ॾिनी, पर मूंखे वठी इश्क आयो। सही। जेका आहे सा मां पंहिंजे बचपन में ई
कंहिंसां मुंहिंजी चाहत थी उन चाहत मूंखे एॾो जोश जॻायो जो मां कुझु न कुझु वधीक लिखणु शुरू जैसा कयो, तव्हांजी पढ़णु शुरू चाहत कयो। थी उहा अॼु तव्हांजी घरवारी आहे या उहा चाहत न अधूरी थी न न ई ज़रूरी न आहे। मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां त इश्क रूह जो रूह सां एग्रीमेंट यानी रूह जो रूह सां निकाह हुआ। हिन जो जिस्म सां तालुक़ु न आहे। जेको जिस्म सां तालुक़ु थो रखे उहा शादी आहे। शादी जिस्मनि जो मेलाप आहे सही ऐं इश्क रूह जो रूह सां एग्रीमेंट आहे। तलाक शादीअ में थी वेंदी आहे पर हिन में तलाक पर बि न आहे। तव्हांजो ही इंटरव्यू भाॼाई पई ॿुधंदव हा भली ॿुधे केर बि ॿुधे हुन में लख ख़बर दफ़ा आहे ॿुधे हिन शइ जी। पर जेको यकीन कयो जंहिं सां मुंहिंजो प्रीत हुई इश्क हो उन जी मार्फत मां आस्ते आस्ते पाण खे खणी ऐं हिन ड्रामनि जी ज़िंदगीअ में बि आयुसि ऐं शाइरी जी हलो ज़िंदगीअ हुन में बि आयुसि। चाहत खे तसवुर में रखी पहिरीं गज़ल पहिरियों शेर कहिड़ो तव्हां चयो हो जेको असां ॾिसूं त तव्हां त इहा त मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी घणी ॻाल्हि आहे। ॿियो हिकिड़ो शेर जेका असां मूं चयो हो उहो उन में असांजो महिमान ख़ासि मशहूरु शख़्सियत ऐं अज़ीम दानिश्वर साईं अता मोहम्मद हामिद साहिबु माशाअल्लाह उहो उन वक़्तु सदारत करे रहिया ऐं असां नवां मुशाइरनि में हलणु शुरू कयोसीं। उन में उहो शेर जेको मूं पढ़ियो हो त कणक बि प्यारा निसरी हूंदी कणक बि प्यारा निसरी हूंदी तुंहिंजी जवानी उभरी हूंदी। वाह वाह कणक बि प्यारा निसरी हूंदी तुंहिंजी जवानी उभरी हूंदी तोखे रिल्ही ते सुतल ॾिसंदे राति अजब सां गुज़री हूंदी। सही अॼु दोलन ऐं शहनाज सां तुंहिंजी जंज घिटी मां गुज़री हूंदी ॾांद गाॾियुनि जे तेज़ हलण सां धूड़ बि ॾाढी उॾरी हूंदी। वाह वाह त अहिड़ी तरह सां असां इन चाहत खे शुरू कयोसीं। ॿियूं सिटूं जेको मूं ते पढ़ियूं तुंहिंजे हुस्न जे गुल खे नाज़ वारा सही माखीअ जूं मखियूं चिंबड़ी न पवनि कुझु तेज़ कदम खण मूॾे मिठा क़िस्मत जूं अखियूं विचड़ी न पवनि। वाह वाह ऐं उन जो आख़िर में सिटूं जेके जी। हूं हा आख़िर में जेके सिटूं पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु थो थिए हिन तुंहिंजे सईद वीचारे सां इहे कारा वार विड़ी न पवनि। त उस्ताद असांजी सदारत पियो करे अता मोहम्मद रड़ करे उथिया ऐं पुछूं बाबा कारा वार की न कारा ॿार त महफ़िल में ॾाढियूं ताड़ियूं वॼियूं ऐं सुठो जुमिलो। उन सां गॾु तनक़ीद सां गॾु हिमत अफ़ज़ाई बि थी सही। असांखे शौक़ु बि थियो सही। त इन पासे ॾे हलां। बाक़ी हिकिड़ी अर्ज़ु कयां मज़ाह में अचण जो मज़ाहिया शाइरी जेका मुंहिंजी मां पहिरियों सीरियस जुदाई विछोड़ो प्यार इन ते लिखंदो आयुसि पर जॾहिं मुंहिंजो साईं हिन दुनिया में खां वया हलिया हिन दुनिया मां छो त मौत कुल नफ़्सन ज़ाइक़तुल मौत आहे हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो ईंदो आहे। जॾहिं मुंहिंजो साईं हिन दुनिया मां विया उन खां बाद में मां ॾाढो ग़मज़दा हुउसि ऐं सभु कुझु हुउसि पर संदसि लफ़्ज़ इहा आहे त ज़िंदगी थोरी आहे कॾहिं बि जेकॾहिं मां वञा बि हली त महिरबानी करे कॾहिं रोइजां न मुंहिंजे लाइ खिलजां ख़ुशि कजां पाण बि खिलजां अॼु तव्हां उन माना उस्ताद खे अॼु त मां वरी अमल पहिरायो। हा। मीर सोबदार साहिब तव्हांजी सुञाणप बहसियत शाइर जी आहे या अदाकार जी आहे? ॾिसो न मूंखे घणी में घणी सुञाणप जेका मां पंहिंजे मुंहिंजो किताबु आयो 2004 में लुड़क टहक ऐं संसार इहा शाइरी जो मुंहिंजो किताबु हो। मां पहिरियों त यकीन पुछो त मां शाइरी जे हिसाब सां घणे में घणो अल्हम्दुलिल्लाह सुठनि महफ़िलुनि में उस्ताद बुखारी जहिड़नि शाइरनि सां गॾिजी बि मूं महफ़िलूं अटेंड कयूं। उस्ताद वली मोहम्मद नदीम अंसारी हो साईं उस्ताद हलीम रहीम बख़्श हलीम सिंधी हो उस्ताद अता मोहम्मद हामिद साहिबु हुयो डॉक्टर तनवीर अब्बासी जन हुया ऐं काफ़ी जेके आहिनि से सुठा थोरा साथरा एवॉर्ड बि तव्हांखे मिलिया हूंदा जी जी शाइरी जे हवाले सां? जी साईं उन मां हिकु को एवॉर्ड जेके मुंहिंजो यादगार या को यादगार सचल एवॉर्ड हुयो। सचल जी हा सनम मारवीअ खे जेको आहे सो ॻाइण जो एवॉर्ड मिलियो ऐं मूंखे जेको आहे सो सचल एवॉर्ड मिलियो हो शाइरी जे हिसाब सां। शाइरीअ जे हवाले सां हा सो उन खां बाद में ॿिया बि रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर रेडियो ते कॾहिं आयो बहसियत रेडियो ख़ैरपुर मां 1986 में ई रेडियो ख़ैरपुर असांजी शुरूआति थी। इन जी पहिरीं टेस्ट हुई पंहिंजो डिस्ट्रिक्ट काउंसिल में हिकिड़ो कमरो अॼु हीअ बिल्डिंग जेका हीअ तव्हां रेडियो पाकिस्तान ते वेठा आहियो हीअ जेका बिल्डिंग आहे इहा अञा न ठही इहा तामीर उन जी थी रही हुई त उन वक़्त में इफ़्तिताह न थियो आरज़ी नशियात जेका ही सा असांजी इन में हुई उते कादिर बख्श मल्हा साहब प्रोड्यूसर हो ऐं मां जी पहिरीं यादि आहे मां उते उन दौर में बि रेडियो ॿुधंदो हुउसि त
मूंखे जॾहिं ॿुधायूं त हीउ रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर टेस्टिंग रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर, यार मूंखे एतिरी ख़ुशी थी हद खां ॿाहिरि, जो मां चयो सुबुह जो ॾिसां त रेडियो पाकिस्तान हीउ कीअं थी आहे, कॾहिं थी आहे, कहिड़ी जाइ ते आहे, किथे आहे। उन खां पोइ मां शाइरीअ में, एवॉर्ड में, ड्रामनि में वरी तव्हांखे रेडियो जो आवाज़ु ॿुधी एॾियूं तव्हांखे ख़ुशियूं मिलियूं आहिनि, पोइ बि तव्हांजी सिहत वधे छो नथी? न, सिहत अल्हम्दुलिल्लाह अॼु बि सही आहे, पर मां हिन वक़्तु तक़रीबन उमिरि 70 साल ते पुॼी चुको आहियां। 70 साल जी उमिरि चवंदा आहिनि त हूअं त चवंदा आहिनि 70 ईमान जी क़तर, माना 80 मत खसी माण्हू जी। औलाद केतिरी आहे मीर साहब? औलाद मूंखे 3 पुट आहिनि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सभु बरसरे रोज़गार आहिनि। रोज़गार आहिनि तव्हां वरी अल्हम्दुलिल्लाह। हिन फील्ड सां कंहिंखे शौक़ु को शाइरीअ में न। ड्रामनि जे हवाले सां? न, उहो ॾिसो न, मां तव्हांखे ॿुधायां त हर माण्हू पंहिंजी पंहिंजी अलाह करीम उन्हनि खे पंहिंजी पंहिंजी ख़ासियत अता कई आहे, हर माण्हू खे पंहिंजो अकुलु अता कयो आहे, सभु कुझु आहे। त इंट्रस्ट उन्हनि जो वरी पंहिंजो पंहिंजो, कंहिंजो इंट्रस्ट बाबा मां हीअं कयां हीअं कयां हीअं कयां। हिकिड़ो जेको विचों हुयो मुंहिंजो मीर आरिफ़ हुसैन, उनजो शौक़ु हो बाबा मां डॉक्टरी में अचां, हुनजो शौक़ु हो त मां जेका आहे सा कॉमर्स में कुझु कयां, मां कंहिं जाते कयां। ऐं नंढो जेको मुंहिंजो पुटु उनखे मूं आंदो, उनखे मूं आंदो बि हिकिड़ो असां केटीअन जो ड्रामो कयोसीं आख़िरी पन, इन में असांजो ख़ादिम हुसैन ख़ासकेली यानी के उनजो डायरेक्टर हो, आख़िरी पन हिते ख़ैरपुर में। मां उनखे जेका आहे सा हिकिड़ो ड्रामो करायो, ॾाढो सुठो हुनजो कामयाबु वियो, अमर हुसैन। ऐं उन खां पोइ वरी ॿियो भगत कंवर राम हिकिड़ी फिल्म ठही, उन में बि भगत कंवर राम जो बालिकपन जो हुन किरदारु अदा कयो। उन खां पोइ हुनजो वरी इंट्रस्ट इहो हुयो त मां जेका आहे सा मां का इंजीनियरिंग कयां, उन खां पोइ बी मैकेनिकल इंजीनियरिंग में कयईं, उन खां पोइ वरी MA जर्नलिज़म में बि कयईं अल्हम्दुलिल्लाह। हाणे हिकिड़ो चैनल आहे उते जेका आहे सा उहो कराचीअ में कमु करे थो। खोड़ अदाकार असां ज़िंदगी में ॾिठा आहिनि, खोड़ गुलूकार असां ॿुधंदा रहूं था, को न को कलाम या को न को ड्रामो उनजी सुञाणप बणिजी वेंदो आहे। जी जी जी। तव्हां शाइरीअ जे हवाले सां को अहिड़ो गज़ल, का अहिड़ी शाइरी जेका तव्हांजी सुञाणप बणी? जी। ड्रामो निजी चैनल्स खोड़ जेके बि तव्हां ड्रामा कया आहिनि, उन में को अहिड़ो किरदारु जेको तव्हांजी सुञाणप बणियो? जी जी। ठीकु आहे। ऐं बहसियत तव्हां खोड़ सारा ड्रामा लिखिया बि आहिनि, जी जी। उन्हनि मां कहिड़ो तव्हां हिकिड़ो चई सघंदो त मां हीउ ड्रामो यादगार तहरीर कयो आहे रेडियो जे लाइ या TV जे लाइ? न, हूअं त रेडियो ते मुंहिंजा काफ़ी जेके आहिनि से ड्रामा हलिया, ऐं मूं रेडियो ते लिखिया बि, ऐं रेडियो ते मां कया बि, ऐं मां सिखिया जेका वरिती रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर खां वरिती। ऐं मूंखे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर यकीन पुछो त फ़न जे हिसाब सां, शाइरी जे हिसाब सां, ड्रामनि जे हिसाब सां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर में बहितरीनु प्रोड्यूसर आया। ऐं उन्हनि मां असांखे उस्ताद असांजो जहांगीर कुरैशी साहिबु हुयो, प्रोड्यूसर हुयो उन, ऐं साईं उन जेका आहे सा असांखे ड्रामनि में तमामु असांजी सुठी तामीर कई, जंहिंमें असां वॾनि वॾनि चैनलनि ते जीअं KTN आहे, सिंध TV आहे, PTV आहे, इन्हनि चैनलनि ताईं मां पहुतुसि। ऐं उन्हनि जी हिकिड़ी बहितरीनु तरबियत हुई। उन खां पोइ साईं मुख़्तियार मलक आयो, जंहिं अदबी प्रोग्राम शुरू कया, त उन वरी मूंखे शाइर जे हिसाब सां काफ़ी कलाम बि मुंहिंजा रिकॉर्ड कराया। सिलसिले जो वक़्तु ॾाढो महदूद आहे, न त ॻाल्हियूं ऐं तारीख़ त एॾी आहे, छो जो हींअर तव्हां 70 साल में हो, ऐं 70 सालनि में केॾा हवाल हूंदा, केॾियूं ॻाल्हियूं हूंदियूं, त इन जे लाइ पाण खे 70 रातूं बि खपनि तॾहिं बि घटि आहिनि। सो मां तव्हांखे सुवालु इहो कयो त TV जो उहो कहिड़ो ड्रामो, उहो कहिड़ो किरदारु हुयो जंहिंजे हवाले सां तव्हां सुञाणो? हा, त पहिरियों जेको मां तव्हांखे ॿुधाए वञा त असांजो उन महिल बि पंहिंजो डायरेक्टर हुयो सलीम शाह सैयद आहे असांजे लाड़काणे जो, उन में पहिरियों ड्रामो लिखियलु हुयो हिन जो अज़ीज़ किंगराणी साहिब जो, कॾहिं त मिलंदासीं। उन में मूं फतूअ जो किरदारु अदा कयो, जंहिंमें फतू त फॾो न त जॾे जो जॾो, इहो मुंहिंजो तके कलाम हुयो। ऐं इन एतिरी मार्फत नी जो हिन वक़्त ताईं उन जे नाले सां हिसाब कयो। ऐं ॿियो शाइरी जॾहिं मुशाइरे में पोइ अक्सर माण्हू फरमाइश कंदा आहिनि, जी जी, उहा कहिड़े कलाम जी कंदा आहिनि या कहिड़ो तव्हांजो शेर आहे, इहो शेर ॿुधायो त पाण पोइ मोकिलियो। मां अव्हांखे गुज़ारिश कयां त काफ़ी शाइरी जेका आहे सा मुंहिंजी सुठी मक़बूल वई, पर हीउ बि जेको आहे सो मज़ाहिया मां हिकिड़ियूं कुझु सिटूं खणां थो। मुंहिंजी दिलि अव्हां खे ॾिसण ते हिरियल आहे, वाह वाह, मुंहिंजी दिलि अव्हां खे ॾिसण ते हिरियल आहे, अचां कीअं अव्हां ॾे जो भाड़ो खुटल आहे, उमाणिया अव्हां ॾे को फोटू कढाए, पर छा कयां हीअ टिकण बि खुथल आहे। उमाणिया अव्हां ॾे को फोटू कढाए, पर छा कयां हीअ टिकण बि खुथल आहे, अॼु खार मूं घर जो कूलर भॻो अथमि,
अड़े इहो कारनामो बि मुंहिंजो कयल वाह, आहे वाह। अच्छा की अवार्ड जो भाड़ो खुटल आहे मुंहिंजी ज़िंदगीअ जी इहा ई हाशिम साहिब ॻाल्हि रही आहे त माण्हू मूं ते खिलनि ऐं मां माण्हुनि खे खिलायां वाह। छो त हीअ ज़िंदगी मुख़्तसिर आहे सही। कल्ह केरु हुयो अॼु केरु पिरी पोइ मन में छाजी मेर पिरी कल्ह ॾाढो हुयो अॼु काबू आहे अचे क़बरुनि जो ॾिस ढेर पिरी वाह वाह सो हर कोई वॾो उन मैसेज क़बर आहे, में वॾो क़ाबू पैगाम थियणो आहे आहे। ऐं आख़िर में तव्हां मुंहिंजी पंहिंजी पसंदि हिकिड़ी शाइरी ॿुधायो त इहा ॻाल्हि कंहिं कढी हा 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 बसि इहो ॿुधायो त पोइ हा मां हिते इहो बि मुंहिंजो सुठो शेर दोस्तनि में मक़बूल वियो जी त सुथण मटाए पातम चढ़ी वाह वाह सुथण मटाए पातम चढ़ी इहा ॻाल्हि कंहिं कढी बसि मां 70 साल जो पोड़ो आहियां ज़ाल धीअ को नंढी इहा ॻाल्हि कंहिं कढी हा किथां त ॻाल्हि निकिती आहे मीर इहा मुंहिंजी गंजी टिकण ते खिले पई वेठी खंडी इहा ॻाल्हि कंहिं कढी तो अहिड़े तरीक़े सां जेका आहे साम्हूं हमेशह इहा कोशिशि कई आहे त मां खिलायां ख़ुशि कयां छो त हीअ ज़िंदगी मुख़्तसिर आहे प्यार ॾियां प्यार वठां मी साईं अलाह पाक तव्हांखे सिहत ॾे ज़िंदगी ॾे अलाह पाक तव्हांखे अञा खोड़ साथियूं ख़ुशियूं नसीब करे सदा ईअं ई हूंदव एवरग्रीन शख़्सियत हूंदव ऐं असां वरी तव्हां सां कयूं कचहरियूं तव्हां सां रहंदियूं सो हाणे मौज़े सामाईन असांजो हीउ सिलसिलो अॼु जो महिमान ऐं अॼु जे महिमान में नाले वारो शाइर अदाकार सदाकार मीर सोबदार सईद मौजूदु हो जंहिंसां खोड़ सारी असां मुख़्तलिफ़ पहलुअनि ते नंढपिण खां वठी 70 सालनि ताईं जेका कचहरी तव्हां ॿुधी उहा तव्हांखे कीअं लॻी यकीननि तव्हां असांखे पंहिंजे फ़ोन वसीले ख़तनि वसीले फीडबैक ॾींदो त तव्हांखे अॼु जो असांजो सिलसिलो कीअं लॻो अॼु जे हिन सिलसिले खे रिकॉर्ड कयो सैयद बशारत हुसैन जॾहिं त हिन सिलसिले जो पेशकार हूंदो आहे प्रोड्यूसर कलीमुल्ला शेख त पोइ इजाज़त ॾींदा हाशिम भट्टीअ खे ईंदड़ हफ़्ते ताईं के नई महिमान शख़्सियत सां अल्लाह निगहबान।